नाज़रीन, ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जो चमन ऐं भरपासे वारे इलाइक़नि में ऑपरेशन थियो आहे। वॾे तइदाद में हथियार कया विया आहिनि। ISPR मूजिब ॻुझे इतला ते दहशतगर्दनि जे थाकनि ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान वॾे तइदाद में हथियारनि, बारूदी मवाद ऐं IDs हथ कयूं वयूं आहिनि। ब्रेक न्यूज़ ॾींदासीं। नाज़रीन, सिक्योरिटी फोर्सेस जो चमन ऐं भरपासे वारे इलाइक़नि में ऑपरेशन थियो आहे। वॾे तइदाद में हथियार हथ कया विया आहिनि। ISPR मूजिब ॻुझे इतला ते दहशतगर्दनि जे थाकनि ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान वॾे तइदाद में हथियार, बारूदी मवाद ऐं IDs हथ कयूं वयूं। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस चमन ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन कयो आहे। वॾे तइदाद में हथियार हथाया आहिनि। ISPR मूजिब ॻुझे इतला ते दहशतगर्दनि जे थाकनि ते ऑपरेशन कयो वियो। ISPR मूजिब ऑपरेशन दौरान वॾे तइदाद में हथियार, बारूदी मवाद ऐं IDs हथ कयूं वयूं आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां असद शर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु काजी टाबिल, चमन ऐं हुन जे आसपास वारनि इलाइक़नि में देसी साग जा वॾे तइदाद में बम हथाया आहिनि, जेके ताज़ो दहशतगर्दी वारनि वाक़ियनि समेत ॿियनि वाक़ियनि में मुलविस इस्तेमालु थी सघिया पिए। ऐं इन हवाले सां जेको ISPR पधिराई कई आहे त हिकु शकी ठिकाने ते ISPR तरफ़ां छापो वियो। उहो जेको इलाइक़ो आहे चमन जे इलाइक़े रहमान खोल वारो इलाइक़ो आहे, जंहिंमें इंटेलिजेंस बुनियादनि ते इहो छापो हयो वियो, जंहिंमें तकनीकी मदद सां ऐं जासूसी जे नतीजे में जेके दहशतगर्दनि वारे जेके हंध ते जेका छापो हयो उहो हुयो, उन में वॾे पैमाने ते हथियार ऐं धमाके ख़ेज़ मवाद समेत असला, बारूद ऐं गोला हथाया आहिनि। इन हवाले सां ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज क़ौम सां शाना बशाना गॾु आहे ऐं बलोचिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम ऐं उनजी तरक़ी जे लाइ भरपूर कोशिशि कंदी ऐं बलोचिस्तान जो जेको अमन आहे कंहिंखे बि सबूतार करण न ॾींदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी असद शर तफ़सील ॾियण जे लाइ।